अस्सलाम वालेकुम। दिस इज़ अब्दुर्रऊफ़। वेलकम अगेन और यूट्यूब चैनल गुरु ऑफ MCQs। अॼु जो असांजो टॉपिक आहे त सिंधी अदब में पहिरियों दफ़ो। जीअं असांजो पहिरियों सुवालु आहे त क़ुर शरीफ़ जो सिंधी तर्जुमो पहिरियों दफ़ो जेको आहे 1863 में राजा मेहर बिन राय खे हिकु अरब आलम खां जेको आहे करायो। ॿियो सुवालु आहे त इस्लामी लाइब्रेरी सिंध में दीबल शहर में 712 में जेका आहे क़ाइमु थी। टियों सुवालु आहे त सिंध जो नक्शो इब्न होकल बागदादीअ 943 में जेको आहे हिन करायो। चोथों सुवालु आहे त सिंध जो पहिरियों अरब हुक्मरान जेको हुयो केरु हुयो त मोहम्मद बिन क़ासिम हुयो, जेको 717 खां वेंदे 715 या 16 ताईं रहियो, जेको हिन सिंध अची फतह कई, जंहिं जेको आहे राजा ॾहर साहिब खे शिकस्त ॾिनी। ॿियो असांजो सुवालु आहे त अरब दौर में सिंध जो पहिरियों गादी जो हंधु जेको हुयो मंसूरा हुयो। ॿियो असांजो आहे क्वेश्चन नंबर 6 सिंध जो पहिरीं ख़ातून मालूम शाइरा जेका आहे मरखां शेखण हुई, जेका सूमरनि जे दौर सां तालुक़ु रखंदी हुई। असांजो 7हों सुवालु आहे त पहिरें सिंधी ख़ातून हुक्मरान जेका हुई ताराबाई, उहा बि जेको आहे सूमरा दौर सां तालुक़ु रखंदी हुई। ॿियो असांजो 8हों क्वेश्चन आहे त गनान जो पहिरियों सिंधी शाइर जेको आहे इहो इम्पॉर्टेंट MCQs आहे त पीर नूरुद्दीन जेको हुयो इहो बि सूमरनि जे दौर सां जेको आहे तालुक़ु रखंदो हुयो। क्वेश्चन नंबर 9 आहे त फ़तह नामा उर्फ़ो चचनामा जो पहिरियों जेको आहे तर्जुमा निगार जेको आहे अली कोफ़ी हुयो। ॿियो असांजो क्वेश्चन नंबर 10 आहे त पहिरियों सिंधी माहिर तालीम जेको आहे मखदूम जाफ़र बेवकाई आहे। 11हों नंबर असांजो सुवालु आहे त सिंधी जो पहिरियों सोशलिस्ट सूफ़ी जेको आहे शाह इनायत शही साहब आहे। क्वेश्चन नंबर असांजो 12हों आहे त क़ुरान शरीफ़ जो फ़ारसी ज़बान में पहिरियों सिंधी तर्जुमो जेको आहे कंहिं कयो, मखदूम नूह साहब जेको आहे कयो। क्वेश्चन नंबर असांजो 13हों आहे त पहिरियों सिंधी किताब मक़दमतुस्सलात जेको आहे मखदूम अबुल हसन 1700 में जेको आहे लिखियो। क्वेश्चन नंबर असांजो 14हों आहे त सिंधी ज़बान में शाइरी जो पहिरियों रिसालो मखदूम लुत्फ़ुल्लाह क़ादरी साहब जेको आहे लिखियो आहे। क्वेश्चन नंबर असांजो 15हों आहे त सिंधी शाइरी जो पहिरियों अरूज़ी दौर जेको आहे कलोड़नि जे दौर खे चवंदा आहियूं। पहिरियों साहिब दीवान जेको आहे शाइर जेको आहे असां गुल मोहम्मद हालई साहब खे चवंदा आहियूं। ॿियो आहे सिंध में पहिरीं जुड़ंदड़ बैराज जेका आहे 1932 में जेका आहे क़ाइमु थी। सिंध जो पहिरियों बैरिस्टर जेको आहे GM भरगड़ी साहब आहे। ॿियो आहे क्वेश्चन नंबर असांजो 19 सिंध जो पहिरियों मुस्लिम लीग जो सदर मोहम्मद यूसुफ अली आहे। ॿियो असांजो क्वेश्चन नंबर 20 आहे त मोहन जे दड़े जो पहिरियों जेका आहे खोजना हुई कंहिं कराई हुई त सर जॉन मार्शल जेका आहे 1922 में जेका आहे हिन जेका आहे खोजना कराई हुई। ॿियो असांजो आहे त सिंधी ज़बान में पहिरियों नसरी जेको किताबु आहे त उहो आख़ूंद अज़ीज़ुल्लाह क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो कयो। ॿियो असांजो क्वेश्चन नंबर 22 आहे सिंधी में गज़ल जो पहिरियों शाइर नूर मोहम्मद ख़स्ता। इहो बि हिकिड़ो इम्पॉर्टेंट सुवालु आहे। हीअ जेके अहम सुवाल आहिनि त सिंधी अदब। ॿियो सुवालु आहे त सिंधी में शाइरी में पहिरीं मदह जो शाइर जेको आहे जमन चारण साहब खे चयो वेंदो आहे। ॿियो असांजो 24हों क्वेश्चन आहे त सिंधी शाइरी में मौजज़े जो पहिरियों शाइर जेको आहे मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी साहब। ॿियो असांजो सुवालु आहे त सिंधी शाइरी में मनाक़बी जो पहिरियों शाइर त मखदूम अब्दुल हसन ठटवी साहब। मेवन शाह इनात खे जेको आहे सिंध में वाई जो पहिरियों शाइर सॾियो वेंदो आहे। ॿियो असांजो सुवालु आहे क्वेश्चन नंबर 27 आहे त सिंधी में मौलूद जो पहिरियों शाइर जेको आहे मेवन शाह इनात साहब आहे। ॿियो असांजो सुवालु नंबर 28 आहे सिंधी ज़बान में पहिरियों सफ़रनामो जेको आहे जो सफ़र ॾाढ़ियाड़ी जबल जो सफ़र जेको आहे 1900 में मिर्ज़ा कलीम साहब लिखियो आहे। ॿियो सुवालु आहे त सिंधी ज़बान में अलफ़ इशबा जो पहिरियों शाइर जेको आहे मखदूम पीर मोहम्मद लखवी साहब खे चवंदा आहियूं। सिंधी ज़बान में कंप्यूटर ते पहिरीं अख़बार जेका आहे अवामी आवाज़ आहे। ॿियो आहे सिंधी अदब में पहिरीं कहाणी हिकिड़ो इहा बि बम्बी ज़मींदार जी ॻाल्हि ग़ुलाम हुसैन कुरैशी साहब 1854 में जेका आहे लिखी आहे। ॿियो असांजो सुवालु आहे त 32 नंबर सिंधी अदब में मज़मून जो पहिरियों किताबु जेको आहे इहो हिकिड़ो इम्पॉर्टेंट MCQs आहे त पको पाए जेको कोड़ीमल लिखियो आहे। ॿियो असांजो सुवालु आहे त सिंधी ज़बान में पहाकनि जो पहिरियों किताबु जेको आहे गुलशकर दीवान केवलराम जेको लिखियो आहे।
ॿियो असांजो क्वेश्चन नंबर 34 आहे त सिंधी ज़बान में पहिरियों ग्रामर जो किताबु जेको आहे वलीम हेनरी जेको आहे उन 1836 में जेको आहे लिखियो आहे। ॿियो असांजो क्वेश्चन आहे त सिंधी अदबी संघ जो पहिरियों बुनियादु जेको आहे कराची शहर में 1940 में विधो वियो। जेके ॿियो जेका हुई असांजी कहिड़ी हुई त पहिरीं सियासी जमा जेका 1882 में पहिरीं सियासी जमा सिंध सभा जो बुनियादु पियो हो। सिंध सभा जेका आहे असांजी पहिरीं सियासी जमात हुई। पहिरियों ॿाराणो किताबु जेको आहे नंदीराम मीरचंदाणी जेको आहे 1853 में लिखियो, हुनजो नालो बाबनामो जेको असांजो SS टेस्ट में अची चुको आहे। ॿियो असांजो आहे त पहिरियों मुकमल सिंधी अख़बार जेका आहे सिंध सुधार आहे। ॿियो असांजो आहे त पहिरियों ड्रामा नवीस जेको आहे मिर्ज़ा खलीज बेग जेको लीला मजनू जेको आहे न ड्रामा लिखियो। ॿियो असांजो सुवाल आहे पहिरियों सिंधी तबज़ादी नाविल जेको आहे दलाराम आहे जेको मिर्ज़ा खलीज बेग लिखियो आहे। ॿियो असांजो 44 क्वेश्चन आहे त पहिरियों सिंधी आतम कहाणी जेका आहे यादगिरियूं जेको आहे नाउमल जी लिखियलु आहे। ॿियो असांजो सुवाल आहे त पहिरीं जेका लाइब्रेरी हुई उहा 1851 में सिंध जे कमिश्नर मिस्टर बाटर फेरियर कराची जनरल लाइब्रेरी जेका आहे क़ाइमु कई। ॿियो असांजो सुवाल आहे त पहिरियों शाह जो रिसालो जेको आहे अर्नेस्ट ट्रम्प जेको 1866 में जर्मनी मां जेको आहे शाया करायो।